अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद। हल्ला से हेडलाइंस तरफ़। सुप्रीम कोर्ट में नैब खां जवाबदारनि सां हिचड़े बर्ताव बाबति केस जी ॿुधणी। अदालत नैब खां जवाबदारनि सां हिचड़े बर्ताव बाबति क़दमनि जा तफ़सील तलब करे वरिता। गिरफ़्तारी जे हवाले सां पॉलिसी 2 हफ़्तनि में पेश करण जो में पैसा जिन माण्हुनि ॾे वञनि। बाग इब्ने कासी ज़मीन ते इमारत लाइ सिंध में धार कानून ठहियो। मामूली इल्ज़ाम वारा गिरफ़्तार ऐं संगीन ॾोहनि वारा आज़ाद। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। मुल्क में वधीक 71 मरीज़ फौतनि जो अंग वधी 9080 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2545 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो मजमूई अंग 4,48,522। मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी। 3,96,591 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। दुनिया में कोरोना वायरस सबब 10,681 माण्हू फौत। 5,14,958 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग वधी 7,43,14,921 थी वियो। अमेरिका में वधीक 2,395 मरीज़ फौत। मैक्सिको में 749, रूस में 596, भारत में फौत थी विया। आलमी वबा सबब हिन वक़्त ताईं फौतनि जो अंग 16,51,584 थी वियो। लाहौर थाणे जे VIP रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में गोलियूं लॻण सबब 40 सालनि जो अमानुल्ला अबड़ो मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि पुराणी दुश्मनी तां अमानुल्ला अबड़ो खे मारियो आहे। वधीक जांच कई थी वञे। तंगवाणी वेझो ॻोठ खंडू साइकिल में टक्कर। 25 सालनि जो नौजवान हयात जाफ़री फौत। 2 नींगर ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। खैरपुर जी NIC BD अस्पताल जी नर्स कोरोना विघे फौत थी वई। फेमिना जामरो खे कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण बाद घर में आइसोलेट कयो हो। नर्स जे फौत थियण जो इत्तला मिलण ते सिहत खाते जी इख़्तियारनि में थड़थलो मची वियो। नूरियाबाद भरिसां ट्रॉलर जो कार सां टक्कर। हादसे में मोहम्मद फ़हीमुद्दीन, मोहम्मद अनवर, मुश्ताक ऐं ख़ालिद उमर ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। DIG सखर ॾोहारी महराब शहर खे गिरफ़्तार करण बदिरां अब्दुल्ला शहर खे गिरफ़्तार करे जेल मोकिलण तां 2 ऑफिसरनि समेत 17 अहलकारनि खे बरतरफ़ करे छॾियो। बरतरफ़ थियलनि में इंस्पेक्टर मजीद आराइन, सब इंस्पेक्टर जबार महर, ASI मुख्तियार, अहलकार अमजद दायो, रशीद फहीम, काइमदीन सुमरो ऐं ॿियनि खे बरतरफ़ कयो वियो। ऐं पटीदन में जो पुलिस जी कार्रवाई दौरान लखे रुपयनि जो गुटको हथ करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त ॻुझी इतला ते कार्रवाई करे गुटको हथ करे ट्रॉलर खे तहवील में वरितो वियो। वधीक जांच कई थी वञे।